अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त तारीख़ छा आहे। तारीख़ छा आहे? तव्हां ज़रूरु तारीख़ पढ़ी हूंदी। आलमी तारीख़, पंहिंजी इलाइक़ाई तारीख़, मुल्की तारीख़, यूनानी ऐं रूमी दौरनि जी तारीख़, ईसाइनि जी तारीख़, इस्लाम जी तारीख़, हुकूमत ऐं महकूमी वारे निज़ाम जी तारीख़, ज़ुल्म, ॾाढ ऐं परमारियत जी तारीख़, इनक़लाबनि जी तारीख़। पर छा कॾहिं तव्हां इहो सोचियो आहे त तारीख़ आख़िर आहे छा? अदब आहे, साइंस आहे या विचाई का ॿी शइ आहे? दुनिया जॾहिं खां क़ाइमु आहे, तारीख़ जी तारीख़ बि ओतिरी ई पुराणी आहे। अॻु जॾहिं लिखण पढ़ण जो रवाजु कोन पियो हो, तॾहिं नसल दर नसल तारीख़ी अहमियत जा वाक़िया, तारीख़ी ॻाल्हियूं, तारीख़ी किसा मुंतक़िल थींदा रहंदा हुआ ऐं ईंदड़ नसल खे उहे ॻाल्हियूं ॿुधायूं वेंदियूं हुयूं। पोइ आहिस्ते आहिस्ते दुनिया इर्तिक़ा जूं मंज़िलूं तय कंदी रही। लिखण पढ़ण जो रवाजु पियो ऐं तारीख़ लिखजणु लॻी। तारीख़ का आम लिखणी न आहे जंहिंखे हर को लिखी सघे। वॾा वॾा आलिम इहो कमु पंहिंजे सिर खणंदा हुआ ऐं के त पंहिंजो कमु अधु विच में छॾे फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वेंदा हुआ। तारीख़ूं लिखबियूं रहियूं, पर इहो तय न थी सघियो त तारीख़ छा आहे। तारीख़ जूं ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि? तारीख़ लिखण वक़्तु कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिजे, तारीख़ में कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो हवालो ॾियणु ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं शामिलु करणु ज़रूरी आहिनि। तारीख़ कीअं लिखिजे, हिन वक़्त ताईं इहा ॻाल्हि तय न थी सघी आहे। इन ई करे का बि हिकु तारीख़ अहिड़ी न आहे जंहिंखे हर मकतब फ़िक्र जो माण्हू, हर इलाइक़े जा माण्हू, हर दौर जा माण्हू मुकमल ऐं मुस्तनिद सम्झनि। तारीख़दान पंहिंजी पंहिंजी सम्झ मूजिबि कलम खयो ऐं जेके ज़रूरी सम्झाई सो लिखी छॾियाई। ऐं इहो गोड़ अञा जारी आहे त तारीख़ आख़िर आहे छा। तारीख़ जा के शागिर्द चवनि था त तारीख़ हिकु साइंस आहे, पर इन ई इंकिशाफ़ ते फ़लसफ़ी पंहिंजनि ॿिरनि ऐं पनाहगाहनि मां छिरक भरियो सुजाॻ थियो निकिरियो अचनि ऐं अहिड़ो दावा कंदड़ तारीख़ जे शागिर्द ते तनक़ीद जा अहिड़ा त कंडा उछलाईंदा जो हू वीचारो ख़ामोश थी हिकु कुंड वञी झलींदो। इहे इंसानी फ़लसफ़े जो माहिर इंसानी तारीख़ खे कूड़नि, दरोगोई ऐं बकवास जो ख़ूबसूरत ढिग करार ॾेई तारीख़ी लिखणीअ खे साइंस सगोरी जे मंदर में घिड़ण जी इजाज़त न ॾींदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि जी नज़रनि में त तारीख़ जी हैसियत अछूतनि जहिड़ी आहे। जीअं हिंदू अछूतनि खे ख़ुदि खां दूर रखंदा आहिनि, बावजूद इन ई जे जो हू बि हिननि जहिड़ा ई इंसान हूंदा आहिनि। फ़लसफ़े जा के माहिर तारीख़ जे इल्म खे साइंस जो दर्जो ॾियण लाइ तयारु न थींदा आहिनि। हिननि जी नज़र में साइंस इल्म जी शाख़ आहे ऐं इल्म मुक़दस आहे, जॾहिं त तारीख़ मुक़दस न आहे ऐं इल्म जी मुक़दस दुनिया में दाख़िल नथी थी सघे। वरी हिकु मुख़ालिफ़ कैंप बि आहे जंहिंमें बि फ़लसफ़े जा ॿिया माहिर शामिल आहिनि। इन्हनि जो वरी इहो ख़्यालु आहे त तारीख़ बि मुक़दस इल्म आहे, अहिड़ो ई जहिड़ा ॿिया इल्म, ऐं इन ई बुनियाद ते तारीख़ खे बि इहो ई मक़ाम हासिलु थियणु घुरिजे जहिड़ो ॿिनि इल्मनि खे। ऐं इहा जंग जारी आहे। कॾहिं पहिरियों ग्रुप सगारो थी वेंदो आहे ऐं संदुनि दलील मज़बूत महसूसु थींदा आहिनि ऐं मुख़ालिफ़ कैंप उन्हनि जे जवाब में के दलील न पेश करे सघंदी आहे त कुझु वक़्त लाइ इन ई मैदान में ख़ामोशी छांइजी वेंदी आहे। वरी कुझु वक़्त खां पोइ मुख़ालिफ़ कैंप जो को आलिम सगोरो अहिड़नि दलीलनि सां मैदान में ईंदो आहे जो पहिरियों ग्रुप ख़ामोशी अख़्तियार कंदो आहे, पर अञा ताईं को वाज़ह ऐं साफ़ फ़ैसिलो न थी सघियो आहे। पाण तारीख़ खे सम्झूं, साइंस इल्म या अछूत, इन ई लाइ ज़रूरी आहे त पहिरीं साइंस ऐं तारीख़ जी माना संदुनि इनफ़रादी हैसियत में सम्झण जी कोशिश करियूं ऐं पोइ वीचार करियूं त तारीख़ी इल्म खे साइंसी इल्म जो दर्जो ॾेई सघिजे थो या न। साइंस अहिड़ियुनि हक़ीक़तनि जो हिकु मेड़ आहे जिन जी मदद सां के आम फ़हम, असूल या क़ानून तरतीब ॾिना वञनि ऐं नाफ़िज़ कया वञनि। अहिड़ा क़ानून ऐं असूल जेके हर दौर में लागू रहनि, कॾहिं बि तब्दील न थियनि, जिन खे पंहिंजे ज़ाती या इज्तिमाई मुफ़ाद ख़ातिर केर बि मटाए न सघे। ऐं अहिड़नि क़ानूननि या असूलनि जे आधार ते असीं ख़ातिरीअ सां दावा करे सघूं त
किन मखसूस हालतनि में कंहिं मखसूस माहौल में ज़ाहिर थींदड़ तब्दीलियूं या साम्हूं ईंदड़ वाक़िया या पेश ईंदड़ हादसा हिक ई नमूने हिक ई सबब खां असर पज़ीर थियनि था। जहिड़ीअ रीति ज़मीनी छिक ग्रेविटी जो मामिलो आहे, ज़मीन पंहिंजे महूर या मर्कज़ ॾांहुं हर शइ खे ख़ासि क़ुवत ज़रिए छिके थी ऐं असीं हर दौर में हर वक़्तु हर हंधि उहो असूल लागू करे सघूं था। इन्हीअ क़ानून या असूल खे को बि किथे बि ऐं कॾहिं बि तब्दील नथो करे सघे। पोइ छा तारीख़ खे साइंस चई सघिजे थो? जे असीं तारीख़ जी सम्झाणी इहा वठूं त इहो इल्मु दुनिया में पेश ईंदड़ वाक़िअनि ऐं हादसनि जो हिकु रिकॉर्ड आहे ऐं इन ई सिलसिले में वरी तारीख़ में अहम तारीख़ साज़ शख़्सियतनि जे दौरनि में थींदड़ वाक़िया हादसा ऐं अहम ॻाल्हियूं क़लमबंद कयल आहिनि ऐं हिक लिहाज़ खां मुख़्तलिफ़ दौरनि जूं तारीख़ूं उन्हनि दौरनि जे अहम शख़्सियतनि जूं आतम कहाणियूं थियूं लॻनि त छा सिकंदर, सीज़र, चंगेज़, हलाकू या नादर जी ज़िंदगियुनि जा अहवाल, संदुनि बहादुरी जा दास्तान, संदुनि कामयाबियुनि जो ज़िक्र, संदुनि कारनामनि जे बयान खे साइंस चई सघिजे थो या संदुनि कारनामनि जे समाज ते असर खे साइंस चई सघिजे थो। साइंस में त जेको हिकु क़ानून या असूल मरतब कयो वञे थो उन्हीअ खे तब्दील करण लाइ ज़रूरी आहे त ठोस ऐं पुख़्तनि सबूतनि ऐं इल्मी मुज़ाहिरनि ज़रिए उन्ही जे मुतबादिल असूल जी हक़ीक़त खे साबित कयो वञे। जॾहिं त सिकंदर, सीज़र, चंगेज़ ऐं हलाकू जे कारनामनि खे हर मूरख पंहिंजी समझ ऐं ॾात मुताबिक़ लिखंदो। हिकु शख़्स खे को बहादुर चवंदो त ॿियो को बुज़दिल चवंदो, को संदुसि कमनि ऐं कारनामनि जो ज़िक्र एतिराम सां कंदो त ॿियो वरी नफ़रत सां कंदो। हिकु शख़्स जो कारनामो हिकु मूरख खे सॼे समाज जी भलाई जो लॻंदो त ॿियो वरी उन ई साॻे कारनामे ते तनक़ीद पियो कंदो। इन ई ॻाल्हि मां सम्झणु घुरिजे त तारीख़ जा अहिड़ा किताब जिन में चंद तारीख़ साज़ शख़्सियतनि जी ज़िंदगी जा अहवाल ॾिनल आहिनि, संदुसि कामराननि ऐं कारनामनि जो ज़िक्र कयल आहे, तिन खे तारीख़ ई नथो चई सघिजे। साइंस त परे जी ॻाल्हि आहे। दास्तान लिखणु ऐं वाक़िया लिखणु बेशक आर्ट आहे, पर इन्ही इल्म खे तारीख़ नथो चई सघिजे। तारीख़ दरअसल हिकु अहिड़ो इल्मु आहे या अहिड़ो इल्मु आहे जंहिंखे दूरबीन निगाहुनि सां परखणु ऐं सम्झणु, जंहिं ते तनक़ीद करणु, जंहिं में पेश आयल वाक़िअनि जी छंड-छाण करणु, इन ई दौरु जंहिंजी तारीख़ हुजे, माहौल, अवामी नफ़्सियात ऐं फ़लसफ़े ते गौर ऐं फ़िकर करण सां असांखे लाज़मी तौरु को सबक़ मिलंदो, का न का सम्झाणी मिलंदी, को दर्स मिलंदो ऐं इन्हीअ खे असीं इल्म जो नालो ॾेई सघूं था ऐं इहो इल्मु साइंस आहे। तारीख़ी लिखण जी इन्ही छंड-छाण ऐं इन्ही मुतलक़ सबक़ हासिल करणु, यानी असीं तारीख़ में वाज़ह कयल दौर, वाक़िअनि, इलाइक़े जी जाग्राफ़ियाई सूरत हाल, अवाम जी ख़्वाहिशनि, घुरिजनि ऐं नफ़्सियात जो जाइज़ो वठूं। इन ई दौर जी हुकूमतनि जे उरूज ऐं ज़वाल जे सबबनि जी छंड-छाण करियूं ऐं पोइ हासिल मतिलब जी रोशनीअ में अॼु हिते ज़माने हाल जी हालतनि जी तशरीह करियूं। इहो फ़ैसिलो करियूं त असीं केॾांहुं वञी रहिया आहियूं। हालतनि जो रुख़ आख़िरकार असांखे किथे वञी पहुचाईंदो, असांखे उरूज हासिल थींदो या असांजो ज़वाल थियण वारो आहे। ऐं इहो इल्मु जंहिं वसीले असांखे एतिरी मालूमात हासिल थी सघी, जंहिं वसीले असीं पक ऐं ख़ातिरीअ सां चई सघूं त असांजे दौर में कुझु थी रहियो आहे, सो नेठि असांखे किथे वञी पहुचाईंदो। साइंस इहा आहे। ईअं सम्झणु घुरिजे त फ़िरौननि जे दौर वारे मिस्र ऐं बोरबोननि जे दौर वारे फ्रांस में हज़ारे सालनि जो वक़्फ़ो आहे, पर ॿिन्ही मुल्कनि जी जागीरी निज़ामनि मुल्कनि में हिकु जहिड़ियूं हालतूं ऐं हिकु जहिड़ा नतीजा ज़ाहिर कया। हाणे जे असीं इन ई वक़्त जी मिस्र जी जाग्राफ़ियाई सूरत हाल, अवामी उमंग, घुरिजनि ऐं ख़्वाहिशनि, ममलकती ढांचे ते नज़र विझूं, उन्हनि हालतनि ऐं वाक़िअनि जे दौर रस बारीक़ बीन निगाहनि सां छंड-छाण करियूं ऐं पोइ उन्हनि हालतनि, वाक़िअनि ऐं नतीजनि खे अॼु जी सूरत हाल सां भेटियूं त असांखे जवाबु मिली वेंदो त असीं अॼु जेके बि कुझु करे रहिया आहियूं, सो असांखे कहिड़ी मंज़िल ते रसाईंदो।
ऐं साइंस मुतलक असीं अॻी चई आया आहियूं त इहो इल्मु अहिड़नि क़ानूननि हक़ीक़तनि ऐं असूलनि जो मेड़ आहे जंहिंजे आधार ते असीं ख़ातिरी सां दावा करे सघूं था त किन मख़सूस हालतुनि में के मख़सूस माहौल में ज़ाहिर थींदड़ तब्दीलियूं, साम्हूं ईंदड़ वाक़िआ या पेश ईंदड़ हादसा हिक ई नमूने हिक ई सबब खां असर पज़ीर थियनि था। साबित थियो त सिर्फ़ अहिड़ी लिखणी जंहिंमें किन तारीख़ साज़ शख़्सियतनि जे कारनामनि जो ठलो ज़िक्र हुजे या जंहिंमें माज़ीअ में पेश आयल वाक़िअनि जो लफ़्ज़ ब लफ़्ज़ सादो दास्तान हुजे, उहो बि पंहिंजी इल्मी लियाक़त आहे पंहिंजे पंहिंजे तसव्वुर ऐं तसव्वुराई मुशाहिदे मुताबिक़ त अहिड़े इल्म खे असीं तारीख़ ई नथा चई सघूं। असांजी नज़र में तारीख़ ॿिनि तिबी इल्मनि खां मुख़्तलिफ़ आहे ऐं सिर्फ़ मुशाहिदे या तजुर्बे ते ॿधल इल्मु न आहे। इहो हिकु अहिड़ो इल्मु आहे जेको हक़ीक़ी आहे ऐं जेको असांखे ॿुधाए थो त मख़सूस जग्राफ़ियाई सूरतहाल, मख़सूस मुल्की हालतनि, मख़सूस हुकूमती निज़ाम जो अंजाम हर दौर में छा थींदो। यानी फ़िरौननि जा मिस्र में जेके नतीजा जागीरदारी निज़ाम जा ज़ाहिर थिया से साॻिया असां वटि बि ज़ाहिर थी सघनि था जे असां जूं हालतूं उन ई वक़्त जे मिस्र सां ठहिकी ईंदड़ हुजनि। तारीख़ अहिड़ी हुजणु घुरिजे ऐं तारीख़दान खे तारीख़ ईअं लिखणु घुरिजे सदियुनि खां पोइ जे कंहिं दौर जो आलिम ऐं आक़िल संदसि लिखणी पढ़णी त परूड़े वञे त अॼु बि साॻियूं हालतूं ऐं साॻियो माहौल ऐं साॻियो निज़ाम आहे ऐं इहो असांखे आख़िरकार किथे पहुचाईंदो। अहिड़ी रीत जे मुस्तक़बिल जो माण्हू चाहे त माज़ीअ जे इन ई अहवाल मां सबक़ हासिलु करे सघे थो ऐं पंहिंजे लाइ का नई राह हमवार करे सघे थो जंहिं ते हली हू उन ई मुतवक़े अंजाम खां बची सघे थो जंहिंजो मुंहुं माज़ीअ में कंहिं क़ौम खे ॾिसणो पियो हुजे ऐं अहिड़े इल्म खे यकीनन साइंसी चई सघिजे थो। त दोस्तो, अॼु असां मालूम कयोसीं त तारीख़ आख़िरकार आहे छा। उमेद आहे त अव्हांखे असांजी ही नंढड़ी काविश ज़रूरु पसंदि आई हूंदी। असांजे चैनल अणॿुधल कहाणियुनि खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। तंहिं वक़्त जे लाइ इजाज़त। सलामत साथ सलाम।